अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा तव्हांजो टिकटॉक अकाउंट पिरो आहे? जेकॾहिं न आहे त तव्हां असांजो यूट्यूब अकाउंट विज़िट कयो। थैंक यू। टिकटॉक खे ओपन कयूं। ये टिकटॉक ओपन थी वियो। हाणे राइट साइड ते बिल्कुलु हेठि मी में वञो। मी खां पोइ तव्हां टॉप ते हलिया वञो 3 टुपका। 3 टुपकनि खां पोइ मैनेज माई अकाउंट में वञो। मैनेज माई अकाउंट जे बिल्कुलु लास्ट में एंड में ॾिसंदो त स्विच टू प्रो अकाउंट, इन ते क्लिक कयोसि। इन खां पोइ तव्हां इनखे कंटिन्यू कयोसि, वरी कंटिन्यू कयोसि। कंटिन्यू करण खां पोइ हिन सूरत में अची वेंदो चूज़ अ कैटेगरी। पोइ तव्हां जेका कैटेगरी चूज़ करणु चाहियो, हिते काफ़ी सारियूं लिस्ट आहिनि। म्यूज़िक आहे, इन में मां जेका कैटेगरी चूज़ कई आहे उहा आहे एंटरटेन। मतिलबु असां पंहिंजे दोस्तनि खे एंटरटेन करे सघूं था। इन जो तमामु वॾो फ़ाइदो आहे। एनालिटिक्स में तव्हां पंहिंजी वीडियोज़ जेको आहे एनालिटिक्स में ॾिसी सघो था त किथे किथे तव्हांजी वीडियो हले थी पई, कहिड़े शहर में हले थी पई, तव्हांजी वीडियो फॉर व्यू में हले थी या फॉलोइंग में हले थी। इन में तमामु वॾो फ़ाइदो आहे। पंहिंजे अकाउंट खे प्रो अकाउंट करे छॾियो, बहितरीनु तरीक़ो आहे। वेलकम टू यूर प्रो अकाउंट। हाणे असांजो अकाउंट, आई होप तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी दोस्तो। ईअं यूट्यूब ते टच में रहो। इंशाल्लाह तव्हांखे अपडेट वीडियोज़ तव्हां लाइ आणींदा रहंदासीं। थैंक यू।